दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। कल कश्मीर में बलोच कल्चर डे जे हवाले से प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें दोस्तन मूंसां बि राब्तो कयो। मां उन्हनि खे चयो त माज़रत मां इन प्रोग्राम में शरीक नथो थी सघां। हक़ीक़त इहा आहे उन्हनि जे जेकॾहिं बयानीअ खे ॾिठो वञे, उन्हनि जे जेकॾहिं तक़रीरुनि खे, उन्हनि जे जेकॾहिं वीडियोज़ खे ॾिठो वञे त बार बार उहे हिकु विर्द पिया ॻाइनि। उन्हनि जी इहा विर्द इहा आहे त सिंध में बलोच ऐं बलोचियत खे ख़तरो आहे। अचो उन जे करे मुतहद थियो, बलोचन खे बचायो, बलोचियत खे बचायो। हालांकि ईअं न आहे। सिंध में बलोच ऐं बलोचियत महफूज़ है। सिंध में जेकॾहिं बलोच ऐं बलोचियत के ख़तरो आहे त इन्हनि नाम निहादनि खां ख़तरो आहे जेके मज़लूमनि, महकूमनि, अनपढ़ियल माण्हुनि खे ज़बान जे नारे ते गॾाए करे उन्हनि खे चरियो बेवकूफ़ था बणाइनि। बलोचनि खे बलोचियत के ख़तरो आहे त उन्हनि खां ख़तरो आहे। मां उन्हनि शख़्सियतुनि, उन्हनि किरदारनि जा नाला खणणु नथो चाहियां। ही मेंबर है, उन्हनि जी एतिरी अहमियत न आहे, बल्कि सिर्फ़ कुछ ॻाल्हियूं तव्हांखे सम्झाइण घुरां थो पियो। अॼु कराचीअ में जेके सिंध के तस्लीम नथा करनि, असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़, उन्हनि ते अॼु ताईं लानताणो थिए थो पियो त हू सिंध के जेका आहे सिंध मां तस्लीम करण लाइ तयार न आहिनि। उन्हनि खे उन वक़्त खां वठी करे अॼु ताईं 80 साल थिया आहिनि जो पाकिस्तान में सिंध में आया आहिनि। उन्हनि 80 सालनि में पंहिंजे धरतीअ खे मां तस्लीम न कयो त उन्हनि ते लानताणो थिए थो त सिंध में आबाद बलोच त सदियुनि खां रहनि था पिया। जेकॾहिं 80 साल वारनि ते लानताणो ठहे थो पियो त मां ज़िमेवारी सां चवां थो पियो त उन्हनि खां वधीक उहे बलोच लानताणे जा मुस्तहक़ आहिनि जेको सदियुनि खां वठी करे सिंध जो खाइनि था पिया, सिंध जो पीअनि था पिया, पर अॼु बि पंहिंजे हिन धरती माउ खे तस्लीम नथा करनि ऐं चवनि था पिया त हिन सरज़मीन सिंध में बलोचियत खे ख़तरो आहे, जेको आहे बलोच खे ख़तरो आहे। कोई ख़तरो न आहे।